नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं आहियां बिशारत सुंदो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर रहंदो या न? लाहौर हाई कोर्ट पारां हमज़ा शहबाज़ जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते अॼु फ़ैसिलो ॿुधाइण जो इम्कान। पंजाब हुकूमत अदालती हुकुम ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में ॿीहर चूंड कराइण या न कराइण बाबति पंहिंजो जवाबु जमा कराईंदी। गुज़िरियल ॾींहुं थियल ॿुधणी दौरान अदालत वॾे वज़ीर जी चूंड ॿीहर कराइण जो इशारो ॾिनो हो। मौसमियात खाते 1 जुलाई खां सिंध में गजगोड़ सां गॾु बरसाति जी यक थी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त 1 खां 5 जुलाई ताईं कराची, हैदराबाद, बदीन ऐं ठटे में गजगोड़ सां गॾु बरसाति जो इम्कानु आहे। 3 जून खां 4 जुलाई ताईं कश्मीर, रावलपिंडी, इस्लामाबाद ऐं लाहौर में तेज़ तरीन बरसाति पवंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां बरतानवी सिख फ़ौजी वफ़द जी मुलाक़ात। ISPR मूजिबि 12 रुकनी बरतानवी वफ़द जी क़यादत मेजर जनरल सेलिया हार्वी कई। आर्मी चीफ वफ़द सां ॻाल्हाईंदे चयो त समूरनि मज़हब जो एतिराम कयूं था। पाकिस्तान मज़हबी सियाहत खे हथी वठण वारी ज़रूरत खे तस्लीम करे थो। करतारपुर राहदारी मज़हबी भाईचारे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जो सबूत आहे। बरतानवी सिख फ़ौज वफ़द वाघा बॉर्डर ते झंडो फड़काइण वारी तक़रीब में बि शिरकत कई। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पाकिस्तान वापसि अचण जी तस्दीक़ करे छॾी। बरतानवी ख़ाबरू इदारे सां ॻाल्हाईंदे इसहाक़ डार चयो त हू ईंदड़ महीने पाकिस्तान वेंदो ऐं सेनेटर तौरु हलफ़ खणंदो। कुझु ॾींहं अंदरि संदसि इलाजु मुकमिल थी वेंदो, जंहिं बाद डॉक्टरनि जी इजाज़त सां ॾे वापसि वरंदो। इसहाक़ डार खे पाकिस्तानी पासपोर्ट बि मिली वियो। ऐं न्यूट्रल्स खे ॿुधाए छॾियो हो त सियासी अदम इस्तेहकाम जी वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। जेतिरी तेज़ीअ सां मुल्क हेठि आयो आहे उन जो मिसाल नथो मिले। ज़रदारी ऐं शरीफ़नि जे ॿाहिरियां मुल्कनि में पियल अधु दौलत बि वापसि वञे त मुल्क जो माइशी हालतूं ठीकु थी वेंदियूं। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त हिन हुकूमत जे 2 महीननि दौरान कहिड़ी क़यामत अची वई जो पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं आसमान ते पहुची वियूं। मईशत, रुपयो ऐं स्टॉक मार्केट बि हेठि हली वई। समूरियुनि पार्टियुनि जे गॾु थियण जो मक़सदु 1100 अरब रुपयनि जा करप्शन जा केस बचाइण आहे। कराची में एहतिजाज कंदड़नि ते तशदुद कयो पियो। हर मसइले जो डंडो नाहे हूंदो। 2 जुलाई ते इस्लामाबाद में महांगाई ख़िलाफ़ तारीख़ी एहतिजाज कयो वेंदो।